अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इशूज़ ना न्यूज़ स्वागत माया अवां जी मेज़बान नौशिन भट्टी। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान की गिरफ़्तारी गैर कानूनी करार ॾींदे संदसि फौरी तौर आज़ादी इस्लामाबाद हाई कोर्ट से राब्ते जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत उज़्मा हाई कोर्ट के हुकुम ॾिनो तो सुभाणे केस की ॿीहर ॿुधणी करे फ़ैसिलो जारी कयो वञे, जंहिंखां पोइ PTI कारकुन में ख़ुशी की लहर पैदा थी वई। उन हवाले से असां सां गुफ्तगू लाइ स्टूडियो में मौजूद आहे कल्याण न्यूज़ जो डायरेक्टर न्यूज़ ऐं तज़िया निगार गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहब। अस्सलाम वालेकुम सोलंकी साहब। वालेकुम सलाम। सोलंकी साहब, इमरान खान की आज़ादी के हुकुम खां पोइ सूरत-हाल बाबति अवां छा चवंदा? जी बिल्कुल, PTI जे चेयरमैन इमरान खान की गिरफ़्तारी जका थी उहा टे ॾींहं अॻु में जका थी, उन गिरफ़्तारी अचानक थी। उन जो माना ओचितो जेको इहो मंज़रनामो सॼी सिंध समेत पूरे मुल्क में जेकी सूरत हाल पैदा थी PTI जे कारकुननि जी ऐं हुकूमत उन जी गिरफ़्तारी जेका आहे उहा हिकिड़ी प्लानिंग तहत कई, छाकाणि त इन खां अॻु में बि जेका इमरान खान जी गिरफ़्तारी तोशाखाना केस समेत मुख़्तलिफ़ केसनि में जेके उन ज़मा पार्क में गिरफ़्तार करण जी कोशिशि कई पर गिरफ़्तारी न थी सघी। उन खां पोइ उन जूं जेके 9 केस हुआ, उन 9 केसनि में तोशाखाना केस समेत 9 केसनि में जेको उन जी ज़मानत मंज़ूर थी वई। उन खां पोइ PTI कारकुन तोड़े जेको इमरान खान आहे उन मुतमिन थी विया त हाणे असांजे केसनि में ज़मानत थी वई आहे, का गिरफ़्तारी कोन थींदी। पर हीअ अलकादर ट्रस्ट जेको करप्शन केस हुयो उहो नेब वटि हुयो। उन नेब जे केस में उन वटि गिरफ़्तारी वारंट बि हुया। उन खां पोइ इमरान खान खे जॾहिं कोर्ट में पेशी दौरान उनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं गिरफ़्तारी खां पोइ जेको आहे सो सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जे जेको सो इन गिरफ़्तारी खे जेको सो कानूनी करार ॾिनो हो ऐं उन खां पोइ उन जूं जेको सो रिमांड लाइ उनखे अदालत में बि पेश कयो पियो वियो। पर इहो 2 ॾींहंनि खां जेका सूरत हाल हुई, तव्हां ॾिठो त हीअ सॼे मुल्क में जेको सो इंटरनेट या इहे जेके बि शयूं जेके आहिनि उहे बंदि थी वियूं हुयूं ऐं सॼे मुल्क में कलम 144 लागू कयो वियो त जीअं का अफ़रा तफ़री न थी सघे ऐं वॻोड़ न थी सघनि। ऐं अहिड़े तरीक़े सां पहिरें ॾींहं ते ई 144 कलम जेको हुयो उहो इस्लामाबाद में लागू हुयो ऐं उन खां पोइ सिंध हुकूमत बि 144 कलम लागू करे छॾियो। उन खां पोइ जेके मुज़ाहिरा थिया, काफ़ी गिरफ़्तारियूं थियूं ऐं न सिर्फ़ु इमरान खान पर उन खां पोइ जेको मुख़्तलिफ़ उन जा अॻुवान आहिनि मरकज़ी, उन्हनि खे बि गिरफ़्तार असद उमर समेत शाह महमूद कुरैशी ऐं ॿियनि खे बि गिरफ़्तार कयो वियो। इहा गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो जारी हो। केतिरा ई कारकुन बि गिरफ़्तार कया विया। पर पोइ ओचितो जॾहिं अॼु जेको सो सुप्रीम कोर्ट जेको तहरीक इंसाफ जे चेयरमैन जी गिरफ़्तारी खे जेको सो गैर कानूनी करार ॾींदे संदसि फौरी तौर ते आज़ादी ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्ते जो जेको हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत उज़्मा हाई कोर्ट खे हुकुम ॾिनो त सुभाणे केस जी ॿीहर ॿुधणी करे फ़ैसिलो जारी कयो वञे ऐं अहिड़ी सूरत हाल खां पोइ जेको तहरीक इंसाफ़ अॻुवान फवाद चौधरी तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदियाल जेकी सरबराही में मोहम्मद अली मज़हर ऐं जस्टिस अतहर मिनल्ला ते बदल 3 रुकनी बेंच जेका उन्हनि ॿुधणी कई ऐं तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन जे अलकादर ट्रस्ट में गिरफ़्तारी खे गैर कानूनी करार ॾेई छॾियो ऐं सुप्रीम कोर्ट इमरान खान खे फौरी तौर ते आज़ादु करण जो हुकुम ॾींदे इस्लामाबाद हाई कोर्ट खे केस जी ॿुधणी करण ऐं फ़ैसिलो जारी करण जो जी बि हिदायत कई आहे। ऐं वाज़े रहे त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त तहरीक इंसाफ़ अॻुवान फवाद चौधरी इमरान खान जी गिरफ़्तारी खे सुप्रीम कोर्ट में गुज़िरियल ॾींहुं चैलेंज कयो हो ऐं फवाद चौधरी दरख़्वास्त में मौक़ुफ़ इख़्तियार कयो हो त इमरान खान जी गिरफ़्तारी गैर कानूनी आहे। इमरान खान जी गिरफ़्तारी कानूनी करार ॾियण जो हाई कोर्ट जो हुकुम जेको आहे उहो कालज़म करार ॾिनो वञे ऐं चीफ जस्टिस चयो त इमरान खान खे जितां गिरफ़्तार कयो वियो आहे उतां समूरी कार्रवाई जेको ॿीहर शुरू कई वञे ऐं जेका भञटा ऐं सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सानु थियो आहे उन ते घणी संजीदा आहे। ऐं अदालत चयो त इमरान खान खे जंहिं तरीक़े सां गिरफ़्तार कयो वियो आहे उन जो दिफ़ा मुमकिन न आहे। ऐं इहो बि मां तव्हांखे ॿुधायां सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते इमरान खान खे अदालत में पेश कयो वियो। इमरान खान खे 15 गाॾियुनि ते ॿधल सिक्योरिटी काफ़िले में सुप्रीम कोर्ट आंदो वियो, जिते खेसि अदालती कमरे में पहुचाइण खां पोइ जेको सो अदालती कमरो जेको बंदि कयो वियो ऐं सुप्रीम कोर्ट में पेशी जे मौक़े ते अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्तु कया विया। उन खां पोइ इहो बि सूरत हाल साम्हूं आहे त शाह महमूद कुरैशी ऐं फवाद चौधरी समेत असद उमर खे बि अडियाला जेल मुंतक़िल कयो वियो ऐं जेके
पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वाइस चेयरमैन जेको शाह मोहम्मद कुरैशी, जनरल सेक्रेटरी असद उमर ऐं फवाद चौधरी खे अडियाला जेल मुंतक़िल कयो वियो ऐं ज़रियनि जो इहो बि चवणु हुयो त टिनी अॻुवाणनि खे अमन अमान जी सूरताल जे करे अडियाला जेल मुंतक़िल कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा जेके आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वाइस चेयरमैन शाह मोहम्मद कुरैशी, जनरल सेक्रेटरी असद उमर ऐं फवाद चौधरी खे 3MPO तहत गिरफ़्तार कयो हुयो। ऐं इहा जेका मां तव्हांखे ॿुधायां त PTI जे चेयरमैन खे जॾहिं गिरफ़्तार कयो वियो त हुन खां अॻु में हुनजे लाइ कमिरो हिकिड़ो तयारु कयो वियो जिते हुननि चयो त हुनखे गिरफ़्तार करे, छाकाणि त इमरान ख़ान जेको आहे सो PTI जी हिकिड़ी वॾी पार्टी जो जेको आहे सरबराह आहे, उनखे गिरफ़्तार करण का मामूली ॻाल्हि कोन हुई ऐं उनजे लाइ वॾा इंतज़ाम कया विया गिरफ़्तारी लाइ, पर अॻु में गिरफ़्तार न करे सघिया। पर हुनजे लाइ हिकिड़ो माहौल ठाहियो वियो। उन माहौल खां पोइ जेको सो इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो जिते उनजा कारकुन थोराई में मौजूदु आहे। उनखां पोइ बि मुल्क जी सूरताल ख़राबु थींदे नज़र आई, पर हुकूमत ऐं इंतिज़ामिया उन्हनि ते कंट्रोल करे वरितो ऐं सॼी सूरताल पर 3 ॾींहं जेको सो ॼण ॾिसो त माण्हुनि जा राब्ता ई कटियल हुया ऐं नेट बंदि हुयो, माण्हुनि जा WhatsApp कोन पिया हलनि, Facebook न पियो हले, YouTube न पियो हले ऐं हीअ सॼा जेके मवासिलाती निज़ाम जहिड़ो करे ॼण धर्म भरम लॻो पियो हुयो त माण्हू इलाही सॼे मुल्क में डिस्टर्ब हुया। इन जे करे पंहिंजा कारोबार न पिया करे सघनि। इन अॼुकल्ह हीअ जेको जदीद दौरु आहे, जदीद इंटरनेट जो दौरु आहे, इन में सॼो कारोबार जेको आहे उते थो तव्हां ॾिसो त स्टॉक मार्केट किरी पई, उन्हनि जा माना रेट जेके आहिनि घटि थी विया हलिया ऐं हिते सोन जे कारोबार में कमी अची, सराफ़ा बाज़ारुनि में कमी अची, माना इहा सॼी जेका सूरताल हुई उन सॼी सूरताल में इहा 3 ॾींहंनि दौरान एतिरो लॉस पियो, नुक़सानु पियो जेको कारोबारी माण्हुनि खे। ऐं उनखां पोइ जेको सो PTI चेयरमैन जेको आहे इमरान ख़ान, उनजी ओचितो जॾहिं सुप्रीम कोर्ट में हुननि दरख़्वास्त दाख़िल कराई उनजे अॻुवाणनि, उन दरख़्वास्त ते जेको ओचितो हुनखे आज़ादी जो हुकुम ॾिनो वियो ऐं सुभाणे ताईं जेको सो हाई कोर्ट खे जेको सो इहो चयो वियो आहे त इहो फ़ैसिलो जारी करे इनखे हुकुम ते पाबंदी कई वञे। त इन जेका दरख़्वास्त हिन ॾिनी हुई PTI कारकुननि ऐं PTI जे अॻुवाणनि जेको उहे त आज़ादु न थी सघिया आहिनि, उन्हनि खे अडियाला जेल मुंतक़िल कयो वियो आहे, पर PTI चेयरमैन जेको आहे इमरान ख़ान खे उन दरख़्वास्त ते उनखे आज़ादु करण जो हुकुम जारी कयो वियो आहे ऐं सुभाणे ताईं हू जेल मां आज़ादु थी वेंदो हलियो ऐं ॿाहिरि ईंदो। इन सूरताल खां पोइ जेको इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ जेकी सूरताल पैदा थी ऐं इमरान ख़ान जी हिन महिल आज़ादी खां पोइ जेकी सूरताल पैदा थींदी, त हाणे हिन वक़्तु पंहिंजो जेको सॼे मुल्क में कलम सोच ते लागू आहे त हीअ जेके PTI कारकुन उहे उन ख़ुशी में ॿाहिरि बि नथा निकिरी सघनि, न वरी उहो पंहिंजो ख़ुशी जो को जशन मल्हाए सघनि था, छाकाणि त 4 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे गॾु थियण ते पाबंदी लागू थियल आहे। उनजे करे ही कारकुन उहो ख़ुशी जो इज़हार नथा करे सघनि, जेकर जेसि ताईं या त ईअं थी सघे थो त हीअ हुकूमत जेका आहे वरी इमरान ख़ान जी आज़ादी जो हुकुम आयो आहे सुप्रीम कोर्ट तरफ़ां, त इहो फ़ौरन जेको आहे सो कलम 44 जेको आहे लागू जेको आहे उहो ख़तमु करे छॾे। इन खां पोइ जेके सूरताल अचे त वरी इमरान ख़ान निकिरंदो ॿाहिरि, वरी जलसा जुलूस ज़रूरी आहे त हुनजूं सियासी सरगर्मियूं जारी रहंदियूं ऐं हुनजा जेके ॿिया केस उन्हनि में त हिनखे थी वियो। पर सुवालु इहो पियो उथारियो वियो त अलकादर जेका ट्रस्ट आहे उन में रुॻो इमरान ख़ान मुलविस न आहे, उनजे करप्शन केस में ॿिया वॾा माण्हू बि मुलविस आहिनि। पर सुवालु इहो पियो उथारियो वियो त जेकॾहिं अलकादर ट्रस्ट में करप्शन केस में इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे, उहो बि हाई कोर्ट जे अहाते मां गिरफ़्तार कयो वियो आहे, त उनखां पोइ जेका सूरताल इहा पैदा थिए थी त पोइ जेके उन सां गॾु ॿिया जेके बासर माण्हू गॾु आहिनि उन्हनि खे छो न गिरफ़्तार कयो वियो, केस त साॻियो ई आहे। उन्हनि खे उहो सुवालु मार्केट में पोइ या इमरान ख़ान जी थी सघे थो या छा चवंदा आहिनि छूट ॾिनी वई, उनखे ज़मानत ॾिनी वई, छा चवंदा आहिनि जेके वॾा माण्हू जा नाला ज़ाहिर पे थिया 2-3 ॾींहं बासर माण्हू जेके आहिनि उन में इलाही सारा नाला आहिनि ऐं जेके उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वियो त इहो बि हिकिड़ो पंहिंजे ते प्रेशर हुयो त जीअं इमरान ख़ान खे गिरफ़्तार सिर्फ़ु अकेले कयो वियो आहे, उहा सियासी इंतकामी कार्रवाई लेखी पई वई, जॾहिं ॿिया माण्हू आहे उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वियो। त सुवालु इहो पियो उथियो त उन्हनि खे बि जेकॾहिं गिरफ़्तार कयो वञे त पोइ साॻियो ई केस आहे। करप्शन त उन अलकादर ट्रस्ट में उन्हनि बि कई आहे, हिननि बि कई आहे, पर साॻी जाइ ते ख़तरो सियासी हवाले सां जेके मुखालफ़िन थींदा आहिनि उन में इहो थींदो आहे त जेके अपोज़िशन वारा उन्हनि खे जेके हुकूमत में हूंदा आहिनि, इक़्तिदारदारी हूंदा आहिनि, उहे उनखे गिरफ़्तार कराईंदा आहिनि, उहो पंहिंजो बदिलो वठंदा आहिनि। जेकॾहिं हीअ हुकूमत में आहिनि हू गिरफ़्तार थियनि था, जे हू हुकूमत में अचनि था त हीअ गिरफ़्तार थियनि था। इहा हिकिड़ी सियासी इंतकामी कार्रवाई लेखी पई वई जेका जिन जी घणनि माण्हुनि इहो बि ख़्यालु कयो त असांजो तोड़े जो असांजी जेका सियासी हवाले सां हिन जी मुखालफ़त आहे, पर उनजी अहिड़ी गिरफ़्तारी जी असां मज़बत कयूं था ऐं उन अहिड़ी गिरफ़्तारी खे सुठो अमल करार न ॾिनो।
ऐं ख़दशो इहो बि ॾेखारे पियो वियो त किथे PTI खे जेको सो कालेदम तंज़ीम न करार ॾिनो वञे ऐं हुनखे कालेदम तंज़ीम ॾियण जे लाइ खोड़ सारा ख़दशा मौजूदु हुया त जेकॾहिं इन दौरान जेका सूरत हाल ख़राबु थी ऐं हुनखे PTI खे कालेदम तंज़ीम करार ॾिनो वियो त हिन ते पाबंदी हूंदी, हू न हुनजा अॻुवान न इलेक्शन विझी सघंदा, न का सरगर्मी करे सघंदा, इहो ख़दशो पंहिंजी जाइ ते मौजूदु हुयो। पर हीअ सूरत हाल अचानक जेका आहे तब्दील थी वई आहे ऐं अॼोके ॾींहं में हिकिड़ो जेको सो हुन जेका ॿुधणी थी ऐं ॿुधणी खां पोइ जेका उन दरख़्वास्त फवाद चौधरी इन्हनि ॾिनी त हिनजी गैरक़ानूनी गिरफ़्तारी जी, त उन खां पोइ जेकी सूरत हाल हुई त उनखे आज़ादी जो हुकुम ॾिनो वियो आहे ऐं सुभाणे ताईं थी सघे थो हू आज़ादु थी वञे, वरी पंहिंजे कारकुननि सां मिले, पंहिंजे अॻुवाननि सां मिले ऐं इहो इहा उमेद बि ॾेखारी वञे पई त जेको वाइस चेयरमैन आहे शाह महमूद कुरैशी आहे, फवाद चौधरी आहे, असद उमर आहे, उन्हनि खे बि थी सघे थो त सुभाणे ताईं आज़ादी मिली वञे, छाकाणि त मुख्य जेको हुनजो लीडर उन्हनि खे त आज़ादी जो हुकुम मिली वियो हले। उन्हनि जी दरख़्वास्त ते उन्हनि कार्रवाई बि कई आहे सुप्रीम कोर्ट ऐं उन खां पोइ जेको सो हुनखे आज़ादी हुकुम ॾिनो। उन आज़ादी हुकुम खां पोइ जेकी सूरत हाल आहे त मुल्क में बहितर सियासी सूरत हाल नज़र अचे पई। नाज़रीन, तव्हां असांजे तर्ज़े निगाह जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ मुल्क जी सूरत हाल तमामु गमगीन थी वई हुई, पर हुकूमत फौरी तौर ते कलम 144 लागू करे भगोड़नि ते कंट्रोल करे वरितो, जंहिं बाद अदालती फ़ैसिलनि तहत PTI चेयरमैन इमरान ख़ान खे आज़ादी जो हुकुम जारी कयो वियो आहे। संदन इहो बि चवणु आहे त इमरान ख़ान जी फौरी आज़ादी जो इम्कान न हो, पर 3 ॾींहं बाद आज़ादी करण जो हुकुम जारी करण ते आवाम खे हैरत ज़रूर थी पई आहे। फौरी तौर आज़ादी वारी ख़बर साम्हूं अचण ते PTI मुख़ालिफ़नि सियासतदाननि पिणु हैरत जो इज़हार कयो आहे। ॾिसिजे त अॻिते सूरत हाल कहिड़ी थी बीहे। उन सां ई पंहिंजी मेज़बान नौशीन भट्टी खे इजाज़त ॾींदा, वरी मिलंदासीं के नए इशू सां गॾु। तेसिताईं अलाह वाही।